वल्वज़्न वल्फ़ज़्ल वल्अदल वन्नज़्म वल्अज़्म बिलजज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फ़ी फ़ुरक़ान। वहदहू ला शरीक लहू वहदहू बिवहदतिन मुवह्हिदन बिवहदतिन मुवह्हदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहू वला नज़ीर लहू वला मुशीर लहू वला मिसल लहू वला मिसाल लहू वला मुकाज़िम लहू वला मुदानिय लहू वला मुकाज़िम लहू वला मुनाज़िर लहू वला जलद बलद वलद जसद रुस व जुज़ व उज़्म नुज़ वला जज़्ब वस्फ़ ऐब काब बैत ख़स्म लहू व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहू ला शरीक लहू मन युशरिकु फ़ी ज़ातिही व सिफ़ातिही व आदातिही व आयातिही औ यतबर्रकु बिग़ैरिही मिन नबिय्यिन व वलिय्यिन व तक़िय्यिन व नक़िय्यिन व नसीमिन व हसीनिन व जमीलिन व सग़ीरिन व कबीरिन फ़अलैहिल ख़ुस्रान वल वबाल। सुम्मा नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मनज़ूमना व मक़सूदना अजदरल खल्क़ जदीरना अअज़मल खल्क़ व अनवरल खल्क़ व अकमलल खल्क़ व अशरफल खल्क़ व अजमलल खल्क़ व अहसनल खल्क़ मिनल हुस्न वल इदारति वल हिदायति वल हिकायति वल इनायति वल अमानति वल इमामा अअलाना व अजलाना व अतक़ाना व अजहदना व अज़हदना व अकबरना व अख़तरना अहमद अनवर अजदर औसक़ अनवर अजमल अकमल लह। सुम्मा नशहदु अन्न हबीब रब्बिना व समदना महबूब जदलना व नज़लना ईमानना मुबय्यिन फ़ुरक़ानना हादी सबीलना रौनक जुदरानना हुव उद्वतुन नुज़मतुन क़ुदवतुन रुतबतुन उसवतुन हसना व बिदलाइलिहिल क़ाहिरतिल गालिबतिल ज़ाहिरतिल बातिना सईद इला सिदरतिल मुंतहा फ़ी लैलतिल मिअराज कशफ़द दुजा सुम्मा दना फ़तदल्ला फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा।
सबई आशिक रसूल सहाबा अहल बैत जा ग़ुलाम ॾाढिया दुरूद पाक पढ़ो हीअ मजलिस बरकत वारी थिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी वाला आलिही वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। शाफिये मशर साक़िये कोसर तूवा तैयब तूवा ताहिर। आशिक रसूलन जो जलसो आ सुभान अल्लाह घटा। भलारो महीनो थव, भलारो ॾींहुं थव, भलारी महफ़िल थव। महबूब जो शान थो पढ़जे सुभान अल्लाह कंदे रब जन्नत में मुफ्त में बाग हणाईंदे। सुभान अल्लाह कंदे मुझो शहीद डॉक्टर ख़ालिद ममू चवंदो हो जेको सुभान अल्लाह कंदो आहे हिक सिर सोन जी जन्नत में उन लाइ लॻंदी आहे, ॿी सिर चांदीअ जी लॻंदी आहे। तव्हां जे करे असां लंबा चौड़ा सफ़र अलाए किथों किथों करे था अचूं, वरी हितां वरी ठेड़ी वञिणो आहे, वरी उते पहुचणो आहे, वरी रोड़ी जलसो आहे, वरी सखर जलसो आहे। मुंहिंजी मजबूरी आहे, 4 जलसा आहिनि। मां बि शुक्रगुज़ार आहियां भाऊ मोहम्मद क़ाबिल जो, भाऊ अब्दुल शकूर जो, मुंहिंजो क़दुरु कंदे मूंखे अचण सां वारो ॾिनो। यकीन कयो हिननि जे जलसे जी तारीख़ बि मूं पाण ॿधी हुई 8 नवंबर, 2.5 महीना अॻु में हिननि तारीख़ वरिती हुई। ॾाढी ख़ुशी थी आहे मोहम्मद क़ाबिल खे अल्लाह पुट जी औलाद ॾिनी। सुभान अल्लाह कर। मां गुनाहगार खे बि रब साईं 3 न्याणियुनि खां पोइ 14 अगस्त ते जुमे नमाज़ खां पोइ पुट जी औलाद ॾिनी। मोहम्मद क़ाबिल खे चयुमि तूं मूंखे दुआ कर, मां तोखे दुआ कयां। अल्लाह हिन खे बि बचड़ो ॾिनो, रब हिन जे बच्चे खे बि नेक सालियो कंदो, रब मुंहिंजे बच्चे खे बि नेक सालियो कंदो। तव्हांखे बि सैयद अहल बैत हथ ॿधी रब साईं जे आॾो या अल्लाह मां हिननि जे लाइ दुआ थो करां जेके बे औलाद वारा थी उन्हनि खे बि पुटनि जूं ख़ुशियूं नसीब फरमा। शाफिये मशर साक़िये कोसर तूवा तैयब तूवा ताहिर। मूंखे हिते 11 बजे पहुचणो हो पर इत्तेफ़ाक़ राति 2 बजे घर पहुतो अलाए किथों बलोचिस्तान को वाइज़ करे पोइ बि पहुतुसि निंड करे। अल्लाह तव्हांजे जलसे खे क़बूल करे। शाफिये मशर साक़िये कोसर तूवा तैयब तूवा ताहिर। तुझे आए जग वियो जरकी नूर नबूवत सां पयो बहकी। तूं आका सब को बेहतर, तूं आका सब को बेहतर। शाफिये मशर साक़िये कोसर तूं तैयब तूं ताहिर। फ़कीर अमानुल्लाह तुझी सुभान अल्लाह 3 किलोमीटर ते वेंदी आहे। हे मुंहिंजो पुराणो यार आहे कोलाची साहब, अल्लाह बरकत कंदसि। अख मारे कर छा थो चवे तो तथिया मां सोहणा सदके मूंसां गॾु मुंहिंजा बचड़ा सदके। तो तथिया मां सोहणा सदके मूंसां गॾु मुंहिंजा बचड़ा सदके। सब खां अव्वल सब खां आख़िर सब खां अव्वल सब खां आख़िर। शाफिये मशर साक़िये कोसर तूं तैयब तूं ताहिर, तूं तैयब तूं ताहिर। हे जेके मां लफ़्ज़ पढ़ा थो न आदलपुर वारो, ही अल्लामा शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद उन शाइर जा लफ़्ज़ अथव जेके सखर में गोलिन जी बरसात में सुबुह जी नमाज़ में रब क़ुरान पढ़दे शहादत जो मौत नसीब करायो। ये लफ़्ज़ मुझे अल्लामा शहीद डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैह मदीने वारे साईं जे रोज़े पाक जे सामूं वेही लिखिया भी पढ़िया भी। मुझी भी दिल थी चाहे तव्हां वेठा त आदलपुर में बरकत भरी कुरान जी मजलिस में आयो पर पंहिंजी दिल ऐं दिमाग़ जो जेको तसव्वुर आहे उहो ज़हन में हींअर मदीने खणी हलो। हलूं मदीने माना अल्लाह हक़ीक़त में ॾेखारेव ॼणो महबूब जो रोज़ो असांजे साम्हूं आहे। पोइ इहे लफ़्ज़ तव्हांखे वधीक मज़ो ॾींदा। छा थो चए अल्लाह वारो तुंहिंजी शफ़क़त तुंहिंजी बरकत तुंहिंजी अज़ीम शान फज़ीलत तू ही आ रहमत जो समंदर तू ही आ रहमत जो समंदर। शाफिये मशर साक़िये कोसर तू तैयब तू तागिर, तू तैयब तू तागिर। तुझो मक्को शौकत वारो तुझो मदीनो अज़मत वारो। दुआ तो क्या अल्लाह तो के हिन साल मदीनो ॾेखारे।
तुझो मक्को शौकत वारो, तुझो मदीनो अज़मत वारो, तुझी जमात सब खां बरतर शाफिए मशर साक़िए कौसर। तू वा तैयब तू वा ताहिर, तू वा तैयब तू वा ताहिर। नाश्तो ही न कयो त ईअं वठी आ त मां मानी खाई आ, मुंहिंजे ड्राइवर खे खाराए। छा थो फरमाए? अल्लाह अकबर कबीरा। तुझा सहाबी सच्चा सारा, हिदायत जा हिन रोशन तारा। सहाबा जा गुलाम ॿई हथ मथे करे सुभान अल्लाह कनि। बाबा असां जमियत उलमा इस्लाम वारा अहले सुन्नत वल जमात देवबंद जमात वारनि जो अकीदो आ, असांजी हिकिड़ी अखि शान सहाबा आहे, ॿी अखि शान अहल बैत आहे। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, शान कुरान मजीद, शान सहाबा। नारे तकबीर। अल्लाह छा तो फरमाए? तुझा सहाबी सच्चा सारा, हिदायत जा हिन रोशन तारा। कोने उन्हनि जो हितड़े हमसर शाफिए मशर साक़िए कौसर। तू वा तैयब तू वा तागिर, तू वा तैयब तू वा तागिर। आल भी तू जो इज्जत वारो, अहल भी तू जो रुफ़अत वारो। असां नबी संजे आल जा भी नौकर हूं। आल भी तू जो इज्जत वारो, अहल भी तू जो रुफ़अत वारो। घबराए छो तो आखिर में चवराए तो मौलूद मां पाण तुझो ऐलान कंदो। मोहम्मद इलियास उनड़ भी वेठो आ, मुआरो नातो खान बीमार थी पियो आहे, उज़ैर अहमद घर आ। अज मुखो पो मौलूद हिन जो थींदो इंशाअल्लाह। आल भी तू जो इज्जत वारो, अहल भी तू जो रुफ़अत वारो। जिन ते लथी तदहीर जी चादर, जिन ते लथी तदहीर जी चादर। शाफिए मशर साक़िए कौसर। तू वा तैयब तू वा ताहिर, तू वा तैयब तू वा ताहिर। सुभान अल्लाह। तुझो बीबियूं शानन वारियूं, तुझो नियाणियूं भागन वारियूं। अबा नबी संजी नियाणियुनि सां केरु मुक़ाबिलो कंदो? अम्मा बीबी रुक़ैया, अम्मा बीबी उम्मे कलसूम, अम्मा बीबी ज़ैनब, अम्मा बीबी फातिमतु ज़हरा। हसन हुसैन जी अम्मड़ जेका सियारे जी रात में तहज्जुद जी नमाज़ में 7 सिपारा कुरान जा रोज़ रब साईं खे हिक रकात में ॿुधाईंदी। तरी त नबी साईं फरमायो सय्यदतु निसाउ अहलिल जन्नत। ओ मुंहिंजी फातिमा, तू त जन्नत जे औरतुनि जी सरदार आ। तू जेसी ताईं जन्नत में पंहिंजा कदम न रखंदी, दुनिया जी काई औरत जन्नत में न वेंदी। तुझो बीबियूं शानन वारियूं, तुझो नियाणियूं भागन वारियूं। तुझो घराणो सोन सरासर। शाफिए मशर साक़िए कौसर। तू वा तैयब तू वा तागिर। तुझा चारई यार भलारा, वाह जा मुड़स मथेर प्यारा। हवा तव्हांखे ख़बर आहे त असां देवबंदी, असां सिद्दीकी भी आहियूं, असां फारूकी भी आहियूं, असां ओस्मानी भी आहियूं। हथ मथे करे चओ असां हैदरी भी आहियूं। हा, असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद अली खे न मञे उनजे मुंहं में लख लानत हुजेसि। असां हसनी, असां हुसैनी, असां त खानपुर शिकारपुर जा सैयद ख़ुशी कंदा आहियूं जो असांजो पाड़ो ऐं शुजरो ई वञी सोणे हुसैनी सैयद सां मिले थो। तुझा चारई यार भलारा, वाह जा मुड़स मथेर प्यारा। सिद्दीक उमर उस्मानो हैदर, सिद्दीक उमर उस्मानो हैदर। शाफिए मशर साक़िए कौसर। तू वा तैयब तू वा ताहिर। हे जुमलो ॿुध जाए, पक्को हैदरी हूंदे त सुभान अल्लाह कंदे। अवल जुमलो तो चवां, सोहणे हसन तां सदके वञा मां, सोहणे हुसैन तां घोर थिया मां। ये तो सब हैदरी वेठा आहिनि। सोहणे हसन तां सदके वञा मां, सोहणे हुसैन तां घोर थिया मां। नानो जन जो पाण पैगंबर, नानो नानो जन जो पाण पैगंबर। शाफिए मशर साक़िए कौसर। तू वा तैयब तू वा ताहिर, तू वा तैयब तू वा ताहिर। अल्हम्दुलिल्लाह। अज 8 नवंबर सन 2020 बमुताबिक 21 रबीउल अव्वल 1442 हिजरी आचर जे दिहाड़े
आदलपुर जे बरसा बिरादर में मोहतरम मुझो प्यारो साथी भाऊ अब्दुल शकूर उनड़ साहब, साईं मोहम्मद काबिल साहब ऐं जुमलाए जमात जी सिक भरी दावत ते खानपुर शिकारपुर को सफ़र कराए। अल्लाह साईं मूंखे हिन कॉलोनी में अल्हम्दुलिल्लाह भलारी महफ़िल में रब तांजी ज़ियारत भी नसीब कराई आहे ऐं क़ुरान ॿुधाइण जी सआदत भी नसीब कराई आहे। तांजी मानी भी तैयार आहे। मथो नमाज ज़ुहर जो टाइम थींदो 2 बजे इंशाअल्लाह वक़फ़ो मिलंदो, तांखे मानी भी मिलंदी, नमाज भी पढ़ंदासीं। थोरो साथ ॾींदो न, बुख तांखे भी लगी आहे, मूंखे तांजो एहसास आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह क़ुरान जे ॿुधण सां इंशाअल्लाह बुख भी लही वेंदी आहे, उञ भी लही वेंदी आहे, मज़ो अची वेंदो आहे, पर मानी जो इंतज़ाम आहे अल्हम्दुलिल्लाह। अख माॾे कयो क़ुरान जा आशिको, दीन जा परवानो, महीनो भी भलारो अथव, महफ़िल भी भलारी अथव। अल्लाह साईं हर महीने के पंहिंजी इज़त ॾिनी आहे, पंहिंजो शरफ़ ॾिनो आहे, पंहिंजो मक़ाम ॾिनो आहे। मुहर्रम जो महीनो तो चवे मांखे अल्लाह इज़त ॾिनी आहे ॾही मुहर्रमुल हराम जे करे। रजब जो महीनो तो चवे मांखे अल्लाह इज़त ॾिनी आहे हिकिड़ी रात जे करे, जेका 27 रजब जी रात आहे, मेराज जी रात आहे, वसल वसाल जी रात आहे, कुर्बन जी रात आहे, अल्लाह जे दीदार जी रात आहे। महबूब जुतीअ सां फर्शन को अर्शन ते वियो, रब सां मुलाकात भी करे आयो, तोहफ़ा ॾेई भी आयो त वठी भी आयो। हाँ हाय हाय रजब के इज्जत मिली मेराज मुस्तफ़ा जे करे। सोना शाबान जे महीने के भी अल्लाह इज्जत ॾिनी हिकिड़ी रात जे करे। 15 शाबान जी रात, शबे बरात, शोटकारे जी रात, निजात जी रात, मोमिनन के बख्शण जी रात, लैलतु सिक लिखपड़ जी रात, अल्लाह जे तक़दीर जे फैसलन जी रात, जै रात रब तो चे मां एडा मुहम्मदी मुवहिद मोमिन नबी साईं जा उम्मती बख्शींदो आ, जेतरा हज़ारे रिढऊं घटे जी खल में वार थींदा न, मां ख़ुदा एडा मोमिन माफ़ करे छॾींदो। तां ॿुधाईंदो त हिकिड़ी रिढ जी खल में वार घणा थींदा आहिनि, ॿुधाईंदो न साईं, असांखे ख़बर ई नाहे। असांखे इहा ई ख़बर नाहे मथे में वार घणा आहिनि, दाढ़ीअ में घणा आहिनि, रिढ जी खल में त सना वार तमामु घणा हूंदा आहिनि। रब तो चे एडा मोमिन मां बख़्शे छॾींदो आहे। वरी फरमाए रमज़ान जो महीनो तो चे मांखे अल्लाह इज़त ॾिनी आहे हिन क़ुरान जे करे। ज़ियारत कयो क़ुरान जी, रब तव्हांखे क़ब्र क़यामत में हिन क़ुरान जी शफ़ाअत ॾे। रमज़ान के इज़त मिली अथव क़ुरान जे करे, छो त क़ुरान रमज़ान में आहे, रमज़ान क़ुरान में आहे। तॾहिं त अदा रमज़ान जे महीने में असांजी मस्जिदुनि जे मेहराबनि में क़ुरान जे हाफ़िज़नि जे ख़त्म जो आवाज़ गूंजदो आहे। चो सुभान अल्लाह। शवाल जो महीनो तो चवे मूंखे अल्लाह इज़त ॾिनी आहे शहन रोज़नि जे करे, जेको नबी साईं जो उम्मती सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान जा सब रोज़ा रखे, वरी शवाल जा शरोज़ा रखे। फरमायो मुझे महबूब सोने सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखंदो त 36 रोज़ा, पर नव सवाब में नामे आमाल में मलाइक लिखंदस उन उम्मतीअ जा ॼण 12 महीना रोज़ा रखी आयो। भली खाए पिए भी रोज़न में सवाब शामिल अथसि। फरमाए वरी ज़ुलहज जो महीनो तो चवे मांखे अल्लाह इज़त ॾिनी बैतुल्लाह जे हज जे करे। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक जी सदाउनि जे करे। अदा हाणे जेको महीनो हले थो इन जो नालो आहे रबीउल अव्वल, माना पहिरीं बहार। अल्लाह साईं पंहिंजे महबूब सोणे सरदार जे लाइ मौसम जी भी चूंड कई। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब इन मौसम में आंदो जेका बहार वारी मौसम आहे, जन्नत वारी मौसम आहे, जंहिंमें न घणी गर्मी न घणी सर्दी, बिना पखे जी भी निंड वठी वञे। अल्लाह साईं पंहिंजे महबूब जे लाइ ॾाॾंग जी भी चूंड कई, नानंग जी चूंड, ॾाॾंग जी चूंड, इलाके जी चूंड, शहर जी चूंड। पंहिंजे महबूब जे लाइ रब हर शइ सरदारी चूंडी। महबूब करीम जो ज़मीन ते नालो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आसमान ते नालो अथसि अहमद। वरी ॾाॾंग भी रब चूंडियो मोहम्मद,
बी अब्दुल्ला, अब्दुल्ला पुट अब्दुल मुत्तलब जो, अब्दुल मुत्तलब बिन हाशिम बिन अब्द मनाफ बिन कुसई बिन किलाब बिन मर्रा बिन काब बिन लोई बिन गालिब बिन फहर बिन मालिक बिन नजर बिन किनाना बिन खुजैमा बिन मुद्रका अखमारे कर ए नबी साईं आबा दादा थी, बिन इलियास बिन मजर बिन नजार बिन माद बिन अदनान बिन अदद बिन मुकव्वम बिन नाहूर बिन यतरह बिन यारब बिन यशजब बिन नाबित बिन हजरत सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम बिन हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम बिन तारह आजर बिन सावक बिन राऊ बिन फालख बिन ऐबर बिन शालिख बिन अरफखशस बिन साम बिन सैयदना नूह अलैहिस्सलाम बिन लमक बिन मुतवशलख बिन सैयदना इदरीस अलैहिस्सलाम बिन यज़द बिन महलल बिन कैनन बिन यानस बिन शीस अलैहिस्सलाम बिन अबुल बशर हजरत सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम। ये सब नबी साईं जा अब्बा ॾाॾा आहिनि, वेंदे आदम नबी ताईं इंसान ज़ात जो पहिरों इंसान आदम वॾो सरदार। हा साईं, इहे जेके नबी साईं जा अब्बा ॾाॾा आया इहे सभु अल्लाह चूंडिया, इहे सभु हयादार हा, पाक हा। नबी साईं जी अम्मा जो नालो आहे बीबी आमिना, आमिना न्याणी आहे बिन वहब जी, वहब पुटु आहे अब्द मनाफ जो, उहो पुटु आहे ज़हरा जो, उहो किलाब जो। ये वरी शई पीढ़ी वरी नानंग में वरी ॾाॾंग सां मिले थी, माना हुजूर जो नानंग भी पाक तो हुजूर जो ॾाॾंग भी पाक। हा, अल्लाह साईं महबूब जे लाइ महीनो भी रबिउल अव्वल चूंडियो। वरी महीने में तारीख़ां घणी थींदियूं, महीने में घणी तारीख़ पढ़ल लिखल ॻाल्हायो शाबाश 30, वरी 30 तारीख़नि में अल्लाह साईं महबूब जे ॼमण जी तारीख़ भी चूंडी। हा, किन उलमा जो ख्याल आहे त नबी सोने सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत 8 रबिउल अव्वल ते थी आहे, किन मौलविन जो ख्याल आहे त 9 रबिउल अव्वल ते थी आहे, किन मुहक्किकन जो ख्याल आहे त 12 रबिउल अव्वल ते थी आहे। बाक़ी इख्तिलाफ विलादत में या वसाल में ना आहे। महबूब साईं दुनिया में बुरको मटाए विया, अल्लाह के प्यारा थी विया, साईं जन जहान छॾे विया, वसाल करे विया। इन में सभिनी उलमा जो मुत्तफ़िक फ़ैसिलो आहे जंहिं ॾींहुं महबूब दुनिया छॾी त 12 रबिउल अव्वल जो ॾिहाड़ो हो, सूमर जो ॾींहुं हो। इख्तिलाफ रुगो विलादत में आहे, पर जमहूर उलमा जो मुहक्किक फ़ैसिलो आहे त नबी साईं जी विलादत भी 9 रबिउल अव्वल ते थी आहे। काई तारीख़ 9 रबिउल अव्वल। छो? उन्हनि जो दलील इहो आहे त अल्लाह खे अंग वणे पियो त 9 जो वणे पियो। घणनि जो अंग? 9 जो। छो त 9 जो अंग अहिड़ो आहे जो ज़रब करेसि, जोड़ करेसि त 9 मैदान ते बीठा हूंदा आहिनि, रहंदा कोन्हनि। तव्हां भी पढ़ल लिखल हो, मां भी अल्हम्दुलिल्लाह पढ़ल लिखल आहे, हाफ़िज़ आलिम आहियां, MA थियल आहे इस्लामिक कल्चर में। तव्हां भी के ग्रेजुएट पास हो, के BA MA मैट्रिक इंटर पढ़ल हो, मैथामेटिक्स तव्हां भी पढ़ी आहे, रियाज़ी मां भी पढ़ी आहे। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि जल्दी सम्झी वेंदो। खोड़ दुकानदार भी वेठा हो। अबा 9 खे जो ज़रब कयूं 2 सां त जवाब छा ईंदो? ना ॾूं नथा ॻाल्हायो। जेके खीर विकिणंदा उहे ॻाल्हायो, दुकानदार ॻाल्हायो। शाबाश। ना ॾूं 18, शाबाश। 18 18 कीअं लिखबा? 8 एका 1 ॾह को 18। हाणे न ॿिनी अंगनि जी जोड़ कयो, 1 8 ॿियो 1, ॿिनी जी जोड़ कयो, 8 ऐं 1 घणा थींदा? 9। शाबाश। ॾिस 9 जवाब आयो न। 9 खे ज़रब कयो 3 सां, ना टिका। स्कूल भी हाणे खुलिया आहिनि न, यको लॉकडाउन हो, तव्हां भी नथा ॻाल्हायो। ना टिका 27, 7 + 2 = मिलाए त वरी 9, वरी 9 थींदा। जवाब साॻियो आयो न। शाबाश। 9 खे ज़रब कयो चैन सां। मां तहक़ीक़ ॿुधायां थो, अल्लाह नबी साईं जे लाइ 9 जो अंग छो चूंडियो? 9 खे ज़रब कयो चैन सां, ना चौंक 36। शाबाश। 6 + 3 वरी जोड़ कयो त जवाब घणो ईंदो? वरी 9। 9 खे ज़रब कयो 5 सां, ना 5 45। 5 + 4 अब्दुल शकूर जोड़ कर त वरी 9 थींदा। 9 खे ज़रब कर शहन सां, ना शिका 54। 62 कीअं छोरा वधाए तो वरी 54। 4 + 5 जोड़ कयो त घणा थींदा? 9। 9 खे ज़रब कर 7 सां, ना 7 63। 3 ऐं 6 पाण में मिलाए त घणा थींदा? वरी 9 थींदा। 9 खे ज़रब कर 8 सां, ना 8 72। 2 + 7 जोड़ कर त घणा थींदा? वरी 9। बाबा 9 खे ज़रब कर 9 सां, ना 81। 1 + 8 वरी मिलाए त वरी 9 थींदा।
रब तो चे मां मिठे मोहम्मद जी तारीख़ चूंडी ॼमण जी 9 तारीख़ जीअं 9 मैदान ते बीठा आहिनि जोड़ में ज़रब में ड्रहनि नथा ईअं मुंहिंजे मिठे मोहम्मद जी नबूअत बि क़यामत ताईं बीठी हूंदी ड्रहंदी कोन। भली को कज़ाब कादियानी कूड़ो दज्जाल मिर्ज़ा ग़ुलामद लानतिया पाण खे नबी पियो सॾाए हथ मथे करे नारो हणी चो त ख़त्मे नबूवत ज़िंदाबाद। नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा खत्मत नबूवत जिंदाबाद। ख़त्मे नबूवत नारे तकबीर। अल्लाह अकबर कबीरा मुसलमानो कुरान जा आशिको दीन जा परवानो अख मारे कयो सैयद जे हथ में कुरान आ अच त कुरान को पुछऊं मदीने वारे साईं जो शान त ॿुधाए असांजे देवबंदियुनि जे जलसे जो सिंगारी कुरान आ असां वटि बेत नथी दोहीड़ा नथी असां वटि कुरान आ अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा हुमेरा रज़ी अल्लाह अन्हा को मुझे महबूब जो सहाबा पुछनि था अम्मा असांखे मदीने वारे साईं जो अखलाक ॿुधाए सीरत ॿुधाए। अम्मा आयशा भी आयशा जंहिंजी झोल में मदीने वारो साईं आराम कंदो हो या उहा मुंहिंजी अम्मा आयशा जंहिंजे घर में जिबरील भी सते आसमान को अल्लाह जा सलाम खणी ईंदो हो या उहा मुंहिंजी अम्मा आयशा जंहिंजे घर में जिबरील कुरान खणी ईंदो हो जंहिंजी झोल में आदलपुर जा मुसलमानो इर्दो गिदनवा जा आयल आशिको मुस्तफ़ा करीम निंड करे त अम्मा आयशा जी झोल में ईअं चमकंदो हो जीअं तव्हांजे जलसे में सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी जे हथ में रब जो कुरान थो चमके जीअं हे कुरान चमके थो न नबी साईं ईअं चमकंदो हो। तॾहिं त मां बार बार तकरीर में चवंदो आहियां त दुनिया में 2 कुरान अथव हिकिड़ो ख़ामोश कुरान आ ॿियो ॻाल्हाइण वारो कुरान आ। ख़ामोश कुरान ही सैयद जे हथ में आ जंहिंजो रोज़ तव्हां दीदार कंदा हो ॿियो ॻाल्हाइण वारो कुरान साईं ॻाल्हाइण वारो कुरान कहिड़ो आ फरमाए वन नजमी इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम व मा गवा वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। जेके कुरान वणे 2 हथ मथे करे जो सुभान अल्लाह। अॼु न घोटकी जे इको साउंड जो जेसी ताईं आवाज़ वञे तव्हांजे महले में सॼे पाड़े में कुरान जी रहमत जो मींहुं थो वसई। हा मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा सोना तुंहिंजो चहिरो ॼण ॻाल्हाइण वारो कुरान आ सोना तूं ॻाल्हाईंदो आ त ज़ुबान त मिठे मोहम्मद जी हूंदी आ पर कलाम मां रब करीम जो हूंदो आ। अम्मा आयशा सहाबा के फरमाए थी माखों पुछो था नबी साईं जो शान शाह कुरान न पढ़ियो अथव कान खुल्कुहु अल कुरान हुजूर जो अखलाक सॼे कुरान सां भरियल आ। मां जॾहिं कुरान को पुछंदो आहियां कुरान तूं ॿुधाए नबी साईं जो शान त कुरान ॻाल्हाए करे चए थो सैयद सगोरा माखों पोइ पुछा कर अवल मदरसे में जेको तालिबनि खे क़ाइदो पढ़ाइबो आहे न उन क़ाइदे जी जेका पहिरीं तख़्ती आहे हरूफ़ हिजा वारी कुरान जे अखरनि वारी उहा बि तोखे मदीने वारे साईं जो शान ॿुधाईंदी। तॾहिं त अलिफ तो चवई अल्लाह जो दिलबर नबी असांखे मिलियो चो सुभान अल्लाह। अण गुरी खिदमत कई आहे हाजी साहब अल्लाह कबूल फरमाए। अलिफ तो चवई अल्लाह जो दिलबर नबी असांखे मिलियो आहे बा थी चवे बरकत भरियो नबी असांखे मिलियो आहे ता थी चवे ताजदारे मदीना मुस्तफ़ा नबी असांखे मिलियो अख मारे कर सा थी चवे हिन उम्मत जा सवाब वधाइण वारो मिठो मोहम्मद मीर मिलियो। जीम तो चवई जन्नत जी ज़मानत खाइण वारो नबी मिलियो हाथी चवे हबीब खुदा मिलियो खाती चे खैरुल वरा वारो मिलियो दाल तो चे उहो नबी मिलियो जंहिंजो दीदार रब्बिल अव्वल में थियो आ। ज़ाल तो चवे ज़ख़ीरा कायनात वारो नबी मिलियो राथी चवे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन नबी मिलियो चो सुभान अल्लाह। जंहिंजी रहमत रुगो इंसाननि ते न पर जानवरनि ते बि पखियुनि जे मथां बि जंहिंजी रहमत जिन्हनि जी जमात जे मथां बि
आदलपुर जा मुसलमानों तवज्जो कयो त मां साईं जा कुछ मौजज़ा ॿुधायां। अल्लाह अकबर। सहाबा जी मजलिस सिंगार अल्लाह मुझो महबूब सहाबा सां गॾु वेठो आ। इएं मुझो सोनो सहाबा सां वेहंदो हो जीअं रात जो सतारनि जे विच में चोॾींहं जो चंड वेहंदो आ। तॾहिं त सिंध जो लाखीणो लाल शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह बि चंड खे ॾिसी करे महबूब जो शान पढ़ी चए थो, ओ चोॾींहं जा चंड सच चवां जे मिठी न भाए, कॾहिं उभरे सनड़ो कॾहिं उभरे गचो, तोड़े बरई मुंह में मचो त बि मट न भायाए प्रिय मोहम्मद जे। भिटाई खे मञींदा हो? भिटाई सरकार जा मुरीद सुभान अल्लाह कनि। असां बेपीरा न आहियूं, असां बि मुर्शिदनि वारा आहियूं। असांखे अल्लाह मुर्शिद ॾिना दरगाह हाले जी शरीफ़ वारा हज़रत सईद हमादुल्लाह हाले जी भी रहमतुल्लाह अलैह जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े पाक मो नालो खणी 11 दफ़ा सलाम मोकिलिया। असांखे अल्लाह मुर्शिद ॾिना। मुंहिंजे बाबे जा उस्ताद मौलाना सैयद अब्दुल गफूर शाह बुखारी, मुंहिंजे बाबे जा मुर्शिद उस्ताद हज़रत साईं बेर वारा जंहिंजी कबर मो जन्नत जी खुशबू आई। चवना सुभान अल्लाह। असांखे अल्लाह मुर्शिद ॾिना थी दरगाह अमरोट शरीफ़ वारा जंहिंजी करामत ॾिसणी हुजे अॼु बि ॾिसी आहे। खीर थर केनाल में अंग्रेज़ जे दौर जी मस्जिद अल्लाह जो घर मौजूद आहे। साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जेको शिकारपुर में लखी दर ते ईंदो त वाणिया मुंहिंजे साईं जो रुगो दीदार करे कलमो पढ़ी मुसलमान थी वेंदा हुआ। शिकारपुर में कोर्ट में केस विधऊं साईं अमरोटी जे खिलाफ त ज़ोरियत मुसलमान करे हज़रत साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह कोर्ट में हाज़िर थियो। खुदा जी कुदरत जंहिं कोर्ट में केस लॻो तुंहिंजो जज बि वाणियो, वकील बि वाणियो। कोर्ट में हाज़िरी वाणियुनि सां कमरो भरल आहे। हज़रत साईं ताज महमूद अमरोटी उन्हनि खे चयो मां ज़ोरीअ मुसलमान न कंदो आहियां। जज साहब वकील साहब रुगो मुंहिंजो दीदार त कयो। सभिनी वाणियल जज वकील साईं अमरोटी जो दीदार कयो। साईं अमरोटी अंदर जो अंदर कल्ब में दिल में ज़िक्र जी ज़रब हई चए तो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। अहिड़ी ज़रब लगी जो जज ऐं वकील ऐं सॼी कोर्ट जे कमरे में रुगो इहो आवाज़ गूंजो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। वाणिया पिया चवनि कहिड़ी कोर्ट में वञो, हे त जज खे बि मुसलमान करे वियो। हा असांखे अल्लाह बुज़ुर्ग ॾिना थी साईं शापुर चाकर वारा, असांखे रब मुर्शिद ॾिना थी साईं सूमराणी शरीफ़ वारा हज़रत साईं मोहम्मद याकूब साहब रहमतुल्लाह अलैह जेको हिक हफ़्ते में लख दफ़ो नबी साईं ते सलात पढ़ी पोइ सुम्हंदो हो। असांखे रब मुर्शिद ॾिना साईं जरार पहोड़ वारा ख़लीफ़े अहमदीन वारा। फ़र्क़ु इहो अथव आदिलपुर वारो ॿियनि जा मुर्शिद ख़ल्क़ खे पंहिंजे पेरनि ते झुकाईंदा थी, असांजा मुर्शिद मुरीदनि खे अकेले अल्लाह जे दर ते झुकाईंदा थी। मौलाना हिन साल त छा कयो अथऊं 12 रबीउल अव्वल ते वॾी बेअदबी कई अथऊं, गुस्ताखी कई अथऊं। ख़बर अथव 12 रबीउल अव्वल ते कहिड़ो मंज़र थियो आहे? कंबर में त वरी मुर्शिद पीर छा कयो आहे, ओ वॾो वॾो केक घुरायो अथऊं। सालगिरह त मल्हायूं नबी साईं जी। अड़े सालगिरह त ईसाइन जो कमु आहे। मिठे मोहम्मद जी ख़ुशीअ में सालगिरह, वरी उन केक जे मथां लिखल आहे मोहम्मदुर रसूलुल्लाह या रसूल अल्लाह। वरी काती हथ में आहे, मुर्शिद खे छुरी हथ में आहे, नबी साईं जे नाले खे कटे वरी वात में खाइनि था। हे तव्हांजो इश्क। मूंखे त ॾुख सां ॿुधाइणी ॻाल्हि थी पए। क़ुरान आॾो पियो आहे, वुज़ू सां वेठो आहे, दोस्तनि ॿुधायो चए नबी साईं जी ख़ुशीअ में लाहौर में रंडियूं नचायूं। नबी साईं जी ॼमण जी ख़ुशी में कसम अथव अल्लाह जो पटको हुजे ॾाढ़ी हुजे रोड ते नचे, इहा मिठे मोहम्मद जी सुन्नत आहे। नचण त अल्लाह खदड़नि खे पुखे में ॾिनो आहे। तव्हां त ॿिया इंसान हुए, छा था कयो? छो था टी जिन्स में वञी शामिल थियो? मां गुनाहगार सैयद तव्हांजो ईमान बचाइण आयो आहियां, हथ ॿधी अर्ज़ु करण आयो आहियां। यारो हक़ लिकायां थो त तव्हांजो भो नथो थे, मूंखे नबी साईं जो भो थो थे। अल्लाह जे नबी फरमायो जंहिं मौलवीअ हक़ न ॿुधायो
वाइद खुशामद वारो कंहिं ते न मौलवीअ खे मलाइक गीचीअ में ज़ंजीर विझी जहन्नम में फिटो कंदा अहिड़े मौलवीअ जा मलाइक चप कतरे जहन्नम में उछलाईंदा। ए क़ुरान साईं अब्दुल्ला शाह बुखारी वांगुरु सैयद जे मथे ते आ। मां हक़ ॿुधायांव थो हेॾे होॾे न वञो। अलाह साईं तव्हांखे हक़ वारा मुर्शिद ॾिना आहिनि उन्हनि जो रस्तो अपनायो जेके चवंदा आहिनि त दिलि बि हिकु आहे ज़ुबान बि हिकु आहे नक बि हिकु आहे त मथो बि हिकु आहे त रब बि हिकु आहे। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद। मुझो रब तो फरमाए मुझा बाना तुझो नक भी हिकु आहे त मां तुझो रब भी हिकु आहे त झुकाईंजा बि हिकिड़े जे दरवाज़े ते तो दिल भी हिकु ॾिनी मां त हिन दिल में मोहब्बत जी जाइ बि मां हिकु रब खे ॾी जाइ। चो सुभान अल्लाह। छा तो फरमाए अल्लाहु अकबर। मुझो रब तो फरमाए ओ मुझा बाना कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकु आहे तुझी ज़ुबान भी हिकु आहे खुशामद ॿिए जी न कजांइ तारीफ़ मां हिकु रब जी कजांइ। कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकु आहे तुझो नक भी हिकु आहे तुझो रब भी हिकु आहे। अरे सजदे जे लाइक़ भी मां आहियां। हुवल्लाहु लज़ी ला इलाहा इल्ला हुव आलिमुल गैब व शहाद हुवर रहमानुर रहीम। चो सुभान अल्लाह। छा त ख़ल्क़ आई आहे पिंडाल भरिजी वियो अञा जमात अचे थी। हुवल्लाहु लज़ी ला इलाहा इल्ला हू अल मलिकुल कुद्दूस सलाम अस्सलामुल मोमिनुल मुहैमिनुल अज़ीजुल जब्बार अल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून। वरी तो चे कुरान हुवल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विरु लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहु मा फिस समावाति वल अर्द व हुवल अज़ीजुल हकीम। अच त नबी जो अखलाक ॿुधाया। पाड़ो नबियन के प्यारो पाड़े में औरत काफ़िराणी आ अञा कलमो भी न पढ़ियो थई सॼे घर जो गंद कचरो गॾु करे तगारीअ में विझी मुंहिंजे मिठे मोहम्मद पाक पंहिंजे यारनि सां गॾु गुज़र थो करे त मथों थी उछलाए। वज़ुहा जे चेहरे मुंहिंजे साईं जा पाक कपिड़ा ख़राब था थियनि। दीवाना मस्ताना सहाबा परेशान थी विया काविड़जी विया। साहबा चवनि था जल्दी कयो असां हिन गंदी औरत खे मारींदासीं। मुंहिंजे साईं फरमा ना 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 साहबियो साता चो साईं बदुआ करे इहा औरत पिटजी वञे मरी वञे। मुंहिंजे साईं फरमा ना 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 मां बदुआ वारो नबी न आहियां मां दुआ वारो नबी आहियां। तूं असांखे त को गार ॾे लठ उभी थी वेंदी साईं झेड़ा थी वेंदा खून थी वेंदा। तूं असांजो हाल इहो आहे जो भाउ भाउ खां नथो ॻाल्हाए सोट सोट सां नथो ॻाल्हाए भत बिरादर ख़तम आहे तॾहिं ते बि नथो अचे मौलाना। भाउ भाउ जे जनाज़े ते नथो अचे चए भत बिरादर ख़तम आहे सोट सोट ॾे नथो अचे मासात मासात सां कावड़ियल आहे। ए पाड़ो आहे नबी खे एॾो प्यारो तोड़े मुसलमान बि न थिया आहिनि। साहबा फरमाईंदा साईं चयो या अल्लाह हीअ अम्मा मूंखे नथी सुञाणे मां मोहम्मद ते गंद कचरो थी उछलाए। वज़ुहा वारे चेहरे ते रब रब मां हिन अम्मा जी हिदायत जी दुआ थो कयां हिनखे जहन्नम जी बाहि खां बचाए कलमो नसीब करा। साहबा फरमाईंदा 2-3 ॾींहंनि खां पोइ वरी गुज़र थियो उन अम्मा ॿीहर गुस्ताखी न कई घर जो गंद कचरो नबी साईं जे मथो न उछलाए। साईं जन बीही रहिया साहबा खे फरमा पुट अॻे दफ़े हिन घिटीअ मों हिन जाइ ते गंद कचरो उछलायो हो अॼु हुन औरत जो छा हाल आहे अॼु मुंहिंजी गुस्ताखी न कई थे। दीवाना मस्ताना परवाना साहबा चवंदा साईं कहिड़ी गंदी माई खे यादि था कयो जंहिं तव्हांजी गुस्ताखी कई छॾियोसि था हलो। फरमा ना 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 साहबियो पुछा करे चो जेकॾहिं मुंहिंजी अम्मा वफ़ात करे वई आहे त मां मिठो मोहम्मद वारिसनि सां ताज़ियत करे अचां। जेकॾहिं मुंहिंजी अम्मा बिस्तरे ते बीमार आहे त मां मोहम्मद तब पुरसी करे जा। इहो थी नबी जो अखलाक। तूं त रुगो हलवो खाइण जी सीरत सिखी आहे मिठा ज़रदा खाइण जी सीरत सिखी थी। अड़े इहा नबी जी सीरत आहे जेको पाड़े में रंजा वई वरी बीमार थिए त उन खां बि पुछा करे यार वाह नबी तुंहिंजी सीरत सीरत सिखो। मुंहिंजे साईं साहबा खे जो हलो
साहबा जांच कई चेसे अम्मा बीमार थी पईया बिस्तरे ते पईया तड़ी गुस्ताखी न कई थे फरमा हलो अल्लाह अकबर बिनी जहानन जो सरदार घोट नबी जंहिंजो नालो रब करीम पंहिंजे नाले सां गॾु अर्शन ते लिखायो जन्नत जे वण वण ते लिखायो पन पन ते लिखायो आज़ान में कलमे में तकबीर में ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मुहम्मदुर रसूलुल्लाह तॾहिं त के आशिक चयो न रब का प्यारा नाम मोहम्मद सबसे प्यारा नाम मोहम्मद जल्दी जल्दी ॻाल्हाए मुंहिंजो टाइम ख़त्म थींदो रब का प्यारा नाम मोहम्मद सबसे प्यारा नाम मोहम्मद चांद से रोशन नाम मोहम्मद शहद से मीठा नाम मोहम्मद शहद से मीठा नाम मोहम्मद दूध से सुथरा नाम मोहम्मद तकबीर में कलमा में नमाजों में आज़ानों में तकबीर में कलमे में नमाजों में आज़ानों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद इस नाम की बरकत दिले उशाक से पूछो जा आ जाती है जो लिया तन में नाम मोहम्मद साहबा फरमाइंदा उन माईअ जो दर खड़कायो सी अंदरों आवाज आयो मन दक़ल बाब केरा दरवाजो खड़काइण वारो साईं जन जवाब दिनो अम्मा दर खोल अन मुहम्मदुर रसूलुल्लाह व मई असहाबी अम्मा मां मुहम्मद अल्लाह जो रसूल हां ॿिया मुंहिंजा सहाबा आया थी अम्मा फरमा ख़ैर ताए दर न खोल जाए न्याणीअ खे चवे थी दर न खोल जाए अॼु बदिलो वठण आयो थी मां गुस्ताखी कई मांस अॼु बीमार आ माईअ जे लेखे सहाबा खे वठी अॼु बदिलो वठण आयो आहे मुझे साईं फरमायो अम्मा दर खोल मां बदले वारो नबी न आहियां मां दुआ वारो नबी आहियां अम्मा अम्मा मूंखे ताइफ में पत्थर लगा मुझे खून मुझी रत मुबारक वही आई मुझी जुती भी खून में रंगीन थी वही अल्लाह फरमा जिब्रील मुझे सोने के चो रुगो ब लफ्ज़ बदवा जा कर त हेडों भी जबल विच में ताइफ जो गोटा टकरी टकरी सा मिलाए टुकड़ा टुकड़ा करे छड़ान ताइफ जे गोठ जी चक्कीअ के खत्म करे छड़ा पर मुझे साईं फरमा ना ना जिब्रील मां बदवा वारो नबी ना आहियां मां उम्मत के दुआ ॾियण वारो नबी आहियां नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफ़ा कायदे मिल्लत मौलाना फजल रहमान नारे तकबीर अल्लाह अकबर असां दुआ करण आया हूं अल्लाह से सभिनी बे औलादन के साले औलाद दे ॾिसो नबी जो उम्मत सां प्यार तॾहिं त क़ुरान तो चे लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम अम्मा साइण मदीने वारो साईं मुझे महबूब तो चे अम्मा दर खोल अम्मा जो ये लफ्ज़ ॿुधा त अखिल मो गोड़ा वगी आयस रब केड़ो मुस्तफ़ा महबूब ॾिनो थी बीमार थी पईया मुझा सरदार अबू जहल वारा माखों पुछण भी न आया अबू लहब न आयो उतबो शेबो न आयो जंहिंजे मथों गंद कचरो छलाए गुस्ताखी कई अॼु माखों तबियत पुछण आयो आ अल्लाह तू भी सचो आ मोहम्मद भी सचो आ अम्मा कुराड़ी सहारो ॾेई थी अखिल मोगोड़ा वही आयस पोती लाए चेती नबी से जे पेरन ते रखी माफी वठंदी मास वाह जो नबी आ अखलाक वारो आला नबी आ जरे माई झुके थी नबी से फरमा अम्मा बीबी साहबा के फरमायो इन औरत के चो अम्मा के चो तमा मिठो मोहम्मद पंहिंजी उम्मत के पेरन ते झुकाइण न आयो आ अम्मा मां खल्क के अकेले अल्लाह जे दर ते झुकाइण आयो आ जागो था अकीदो समझो अकीदो तौहीद समझो तौहीद को सवा चारो न थव अरे कायनात जो सरदार आ काफिलानी औरत अञा कलमो भी न पढ़ियो थे उन्हें के भी पंहिंजे पेरन ते नथो झुकाए अजो के दीन जा सॾाइण वारा आशिक़ रसूल मुर्शिद छो था ख़ुशि थियनि मुरीदन के चवंदा असांजे पेरनि को चुमी वठो हेठि झुको न ख़बरदार हेठि झुकंदे रुकू थी वेंदो सजदो थी वेंदो मतां ख़ुदा ज़िंदगीअ जा हड़ई अमल चट करे छॾियई मौलाना कंहिंजे पेर खां चुमी न वठिजांइ मुर्शिद हुजे वली हुजे बुज़ुर्ग हुजे भाकुर पायसि
असां सैयद पंहिंजे मुरीदनि खे चवंदा आहियूं असां सां भाकुर पायो, सीनो सीने सां मिलायो, हथ हथ में ॾेई हीअं हीअं हथ हथ में ॾेई मुरीद बि हथ खे लोॾाए, मुर्शिद बि लोॾाए। नबी से फरमा अल्लाह मुरीद जा बि गुनाह छाणे छॾींदो, मुर्शिद जा गुनाह बि छाणे। बाक़ी झुकबो कंहिंजे तरह ते? इज़त सभिनी मुर्शिदनि औलिया जी कयो, पर घुरो अकेले अलाह खां। हा, झुकणो न आहे। तोखे चुमी वठण जो शौक़ु आहे न, त मुर्शिद जे पेर खां चुमी न वठ, चुमी वठ त रब जे क़ुरान खां चुमी वठ। आदलपुर वारा, तोखे चुमी वठण जो शौक़ु आहे त वञी बैतुल्लाह जे काबतुल्लाह जे गिलाफ खां चुमी वठ। तोखे चुमी वठण जो शौक़ु आहे, अॼु सैयद हक़ ॿुधायूं वञई थो, वञी हिजरे असवद जन्नत जो पत्थर थी बैतुल्लाह में लॻल, उन खां चुमी वठ त गुनाह बि छणी वेंदई, दिलि बि पाक थी वेंदई। अम्मा साइण थी चए साईं ठीकु आहे, भला मूंखे माफ़ी मिले। नबी से फरमा अम्मा पोइ माफ़ कंदो मां जॾहिं कलमो पढ़े। उहा अम्मा गुस्ताख औरत न्याणीअ सां गॾु नबी सां जे हथनि ते बैयत करे अम्मा कलमो पढ़ी मुस्लमान थी वई। तूं सुञाणे न सुञाणे मुंहिंजे महबूब खे मदीने जे जानवरनि बि सुञातो। अल्लाह अकबर। साहबा फरमाइनि था मस्तीअ में हिकिड़ो उठ थो अचे कावड़ में, उठ जॾहिं वेझो थियो साहबा उथी बीठा, मतां उठ नबी सां ते हमलो करे। पाण फरमायो साहबा खे वेही रहो वेही रहो, इहो उठ मां रसूलुल्लाह ते हमले जी नियत सां नथो अचे, इहो उठ मां मुहम्मद पाक खे पंहिंजे दर्द जी दाह ॾियण थो अचे। उठ जॾहिं वेझो आयो, हेॾे तक जाए, उठ जॾहिं वेझो आयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नज़र पई। उठ गोॾा खोड़े वेही रहियो, पंहिंजी गीची खणी नबी सां जे कुल्ले ते रखी कन में चवेसि तो साईं तूं असांजो बि त नबी आ, मुंहिंजे मालिक खे पारत कर, मांखो कमु घणो थो वठई, मूंखे खाधो घटि थो ॾेई। नबी साईं हुन मालिक खे पारत कई, हुन माफ़ी वती, तेसिं ॿीहर दाह न ईंदी, मां उठ जी ख़िदमत कंदुसि। तूं सुञाणे न सुञाणे अच त टियों मौजज़ो ॿुधायां। साहबा फरमाइनि था नबी साईं जी महफ़िल में झिरकी आई, पखी झिरकी चूं चूं करे थी, महबूब खे ॻोल्हे थी। झिरकीअ जी नज़र वज़हा वारे चेहरे ते पई, हीअं कुल्ले ते वेठी आ। झिरकी नबी सां कन में कचहरी थी करे। आदलपुर वारो असांजो नबी पखियुनि जी ॿोली बि सम्झंदो हो। कन में चवेसि थी सोना तूं असां पखियुनि जो बि त नबी आ, सोना मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा मुंहिंजी पारत त कर, सोना मुंहिंजी पारत कर। हिकिड़े नौजवान मां झिरकीअ जा बच्चा खयां थी, मूंखे बच्चा त वापसि मोटाए वठी ॾे। झिरकीअ खे नबी से बच्चा वठी ॾिना। झिरकी नबी से जा थोरा मञींदे उॾुरदी वई, अल्लाह अल्लाह जे रसूल जी सना कंदी वई। 12 रबिउल अव्वल मुंहिंजे साईं जी जुदाईअ जो ॾियारो आ। हुज़ूर जो आख़िरी टाइम हो, तवज्जो कर 10 मिंट साथ ॾे। नबी साईं जो दर खड़कियो, फरमाया कहिड़ा दरवाज़े ते? साईं अना जिब्राईल व मई इज़राईल। से मां जिब्रील बि आ, ॿियो इज़राईल आ। इज़राईल ख़ैर ताए कीअं आयो आ? चइसि दुनिया जे दरनि ते वेंदो आ, कंहिंखो पुछंदो ई न आहियां। हे लोलाक जे सरदार जो दरवाज़ो आ। रब चयो ख़बरदार इज़राईल मुंहिंजे मिठे मोहम्मद जे घर बिना मोकल जे न वञजांइ। सोना इजाज़त हुजे त तव्हांजो रूह कब्ज़ कयां, साईं तव्हांजो आख़िरी ॾींहुं आहे, जे इजाज़त ॾे बि ठीकु आहे। रब चयो मुंहिंजो महबूब रहे बि उन जी मर्ज़ी, जे अचे बि उन जी मर्ज़ी। तव्हां असांजे जो इज़राइल ईंदो पोइ मुबलिंग जी सिम ते फ़ोन कंदो, अचांव थो तयारी कयो। असांखे त मैसेज ई न कंदो, ओचितो इज़राइल साहु कढंदो, पर महबूब खां पुछा थो करे अचां न अचां। मुंहिंजे साईं इन महिल बि उम्मत खे न विसारियो। यार तूं असां सुन्नतूं ज़बो करे नबी साईं खे विसारे छॾियोसीं, पर वाह नबी तुंहिंजो उम्मत सां प्यार। चए थो जिब्रील मां एसी ताईं दुनिया न छॾींदुमि जेसी ताईं मुंहिंजो रब मूंखे पंहिंजी उम्मत जे लाइ दिलि जाए न ॾे। या रब उम्मती उम्मती। अरे 27 रजब जी रात त उम्मत करे करे रुनो, वरी 15 शबान जी रात रोई दुआऊं घुरे, वरी लैलतुल क़द्र जी रात उम्मत खे यादि कये। आदलपुर वारा हिकिड़े ॾींहं ते त नबी मुस्तफ़ा करीम सुभान अल्लाह एॾी वॾी दुआ घुरी जो अॼु ताईं के मौलवीअ अहिड़ी दुआ न घुरी आहे। हा असांजा बुज़ुर्ग राविंड में इज्तिमा हले थो, उहे बि मुर्शिद बुज़ुर्ग दुआऊं घुरदा, इज्तिमा में कलाक सवा कलाक
कलाक हिन उम्मत जे लाइ को अधु कलाक रुनो को 15 मिनट रुनो। साहबा फरमाइनि था हजतुल वदा जो मौक़ो आहे, ॾाचीअ ते नबी साईं वेठा आहिनि, एॾो रोए थो साईं जी ॾाढ़ी मुबारक बि ॻोड़नि में आली थी वई। करे सॼो हथ मथे तो खणे, करे खॿो हथ दुआ घुरी घुरी थकिजी पिया, या अल्लाह मुंहिंजी उम्मत। साहबा फरमाइनि था जॾहिं दुआ पूरी थी हिसाब लॻायोसीं त 7.5 कलाक नबी साईं न उम्मत जे लाइ रोई दुआ घुरी आहे। 7.5 कलाक हिन उम्मत जे लाइ रोवण वारो मिठो मोहम्मद नबी। अल्लाह अकबर कबीरा। आखिरी टाइम ते भी इज़राइल के चे तो इज़राइल छा थियो? जिब्रील तो जैसे रब को पुछी चा। जिब्रील मथे वियो वरी मोटी आयो। जिब्रील तो चवे सोना सोना रब दिल चाहे ॾिनी आ। रब चयो त सॼी दुनिया मां खुदा के राज़ी कंदी आ। अबा तव्हां जो जलसे ते आया हो? हाँ साईं तव्हां जो जलसे ते आया हो। भाऊ नेबर साहब चाचड़ साहब जी दावत ते तव्हां आया हो, कंहिंखे राज़ी करण आयो? हथ मथे करे ॿुधायो। ख़ल्क़ कंहिंखे राज़ी करण आया हो? आलिम मुर्शिद बुज़ुर्ग वली गौस कुतुब अब्दाल पीर कंहिंखे राज़ी कंदा आहिनि? रब तो फरमा सॼी दुनिया मूंखे राज़ी करे। जिब्रील मुंहिंजे महबूब खे चओ वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरज़ा। मुंहिंजा सोना नबी सॼी दुनिया मां खुदा के राज़ी करे, पर मां अल्लाह सोना मोहम्मद तोखे राज़ी कया। सोना अखे मारे कर आखिरी गाल बुध। सोना तू छो तो परेशान थे? तुझी उम्मत ला तोखे राज़ी कंदुम। पो भी आदलपुर वारा जरे नबी साईं जो जुदाई थी थे, इज़राइल साईं जन जो रूह तो कब्ज़ करे, इते भी नबी साईं फरमाए तो बुधो 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 आखिरी वसियत आखिरी गाल बुधो। को मुर्शिद जी वसियत ते अमल करे, को उस्ताद जी वसियत ते अमल करे। अज सैयद जी जुबान मो मुझे नाने मिठे मोहम्मद जी वसियत बुधो। नबी साईं फरमायो अम्मा आयशा चेती मुझी झोल में नबी साईं जा आखिरी लफ्ज़ जुबान मो इहे निकता। ओ मुझी उम्मत मां वञाव थो, ओ मुझी उम्मत मां वञाव थो, पर बिन शयुनि जी पारत तो कया। रब जा रसूल केड़ियूं? चे तो अस्सलात 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 नमाज जी पारत थो कया। वमा मलकत ऐमानुकुम ॿियो नौकरनि जी पारत थो कया, मुलाज़िमनि जी पारत थो कया। अरे सख़्ती न कजो, ग़रीबनि मिस्कीननि जी गुलामनि जी पारत थव, पर नमाज के न छॾिजो। 5 वक्त नमाज पढ़ी अचजो। मिठो मोहम्मद तो फरमाए मां सुञाणे करे मशर मो जन्नत वठी वेंदो सां। ओ छा ख्याल आहे? नमाज पढ़बी जुमे जुमे ते पढ़बी रोज़ानो पढ़बी। नबी साईं जा आखिरी वसियत इहा थव नमाज पढ़जो। तव्हांजा 5 ई उज़वा नमाज जे वुज़ूअ जे सदके 14 जे चंड खां वधीक चमकंदा। बेनमाज़ीअ खे अल्लाह जो नबी मशर में न सुञाणींदो। ऊंदे हूंदी उन जे जिस्म में चेहरे में एॾी सोली आहे नमाज जो तव्हां बीही नथा पढ़ी सघो त बि रब तो फरमाए वेही पढ़ो त बि मां ख़ुदा वटि क़बूल आहे। वेही नथो पढ़ी सघे न, भली सुम्ही करे इशारनि ते पढ़ो मां अल्लाह क़बूल कंदो साईं। विहाणनि जी टेक ॾेई नमाज पढ़ त बि क़बूल कंदो साईं। शरीयत मोहम्मदी मां आसान कई आहे। तूं त हैदरी आ हुसैनी आ। करबला में त मुंहिंजे इमाम हुसैन तीरनि ऐं तलवारनि जी बरसात में बि हिकिड़ो फ़र्ज़ु ख़ुदा जो न छॾियो। मां त चवंदो आहियां करबला जे वाक़े में असांखे सबक़ु इहो मिलियो आहे मौलाना त सैयदनि सजदो न छॾियो, बीबिन पर्दो न छॾियो। करबला जे वाक़े में सबक़ु अथव सैयदनि सजदो न छॾियो, बीबिन पर्दो न छॾियो। पढ़ंदो नमाज़ मूंखे बि हिकिड़ो चए साईं मां नमाज़ कीअं पढ़ां? ज़मीन परे आहे साईं, बटाई आहे, थ्रेशर आहे, हारी आहे, मस्जिद परे आहे। मां चयोमांसि घबराए न, शरीयत मुहम्मदी में आसानी आहे। रब तो फरमाए हिन उम्मत खे तव जुइलत इलल अर्द मसाजिदा, मां सॼी रूए ज़मीन मस्जिद करे ॾिनी आहे। भली खूह ते ई नमाज़ पढ़े त बि मां ख़ुदा क़बूल कंदोमांसि। मुसल्लो विछाए उते पढ़े बि क़बूल आहे। हिकिड़ो ॿियो चए साईं मां नमाज़ कीअं पढ़ां? कोच में सफ़र कंदो आहियां, कॾहिं इस्लामाबाद कॾहिं कराची कोयटा। साईं कीअं नमाज़ पढ़ां? ड्राइवर निभागा आहिनि, गाॾी नथा बीहारनि। मां जो घबराए न, भली तूं कोच में वेह, वुज़ू करे हलंदी गाॾीअ में सीट ते नमाज़ पढ़ त बि क़बूल आहे इशारनि ते। हिकिड़ो ॿियो चए साईं मूंखे नक मां रतु ईंदी आहे। शाह साहिब मां पेशाबनि जो मरीज़ आहे, कतरा ईंदा आहिनि, कपिड़ो पाक नथो रहे, कीअं नमाज़ पढ़ां? मां जो तुंहिंजे लाइ बि रब आसानी कई।
हाँ इलाज करा रब शफ़ा ॾींदई 5 मिंट नमाज़ में पिया हुजनि कपिड़ो पाक करे वुज़ू करे मुसल्ले ते भी भली रत वहे त वहे न कमो पेशाब जा कतरा हलन त हलन शरीयत मुहम्मदी में अल्लाह तोखे माज़ूर कयो आहे तुंहिंजी नमाज़ अर्श ते क़बूल आहे। हिकिड़ो वरी चइबो साईं मां रेल में सफ़र कंदो आहियां रेल कॾहिं ओभर कॾहिं ओलह कॾहिं उत्तर कॾहिं ॾखण मां कीअं नमाज़ पढ़ां क़िबले जी ख़बर नथी पए मां जो घबराए न रब चयो आहे ऐं न मां तुवलू फसम वजहुल्ला जाॾे तुंहिंजो मुंहुं ओॾे मां अलाह जी ज़ात रेल में क़िबले जो शर्त न आहे जाॾे मुंहुं करे पढ़े नमाज़ क़बूल आहे पढ़ंदो इंशाअल्लाह नबी जी वसियत ते अमल कंदो अल्लाह तव्हांजो वेहण क़बूल फरमाए भाऊ ग़ुलाम रज़ा जे लाइ खमीसो साहब जे लाइ साईं दाद जे लाइ भाऊ सदोरे जे लाइ दुआ घुरो त 15 साल थी विया इन्हनि खे औलाद न थी आहे अॼु सभु दुआ था कयूं रब इन्हनि खे बि साले पुटनि जी औलाद ॾींदो अहिड़ा ख़ुशीअ में वाइज़ थींदा भाऊ मोहम्मद इलियास मौलूद चवंदो न